वस्सलातु वस्सलाम अला सय्यदिल मुरसलीन व खातमिन नबिय्यीन मुहम्मद व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। लतुबलवुन्न फ़ी अमवालिकुम व अनफुसिकुम वलतस्मउन्न मिनल्लज़ीना ऊतुल किताब मिन क़ब्लिकुम व मिनल्लज़ीना अशरकू अज़न कसीरा व इन तस्बिरू व तत्तक़ू फ़इन्न ज़ालिका मिन अज़्मिल उमूर। सदक़ल्लाहुल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुल करीम। अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात इरशाद फरमायो त लतबलवुन्न फ़ी अमवालिकुम व अनफुसिकुम, ज़रूर ज़रूर असां तव्हांखे आज़माईंदासीं तव्हांजे मालनि में ऐं तव्हांजी जाननि में तव्हांखे आज़माईंदासीं। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं मक्कतुल मुकरमा मां हिजरत फरमाए मदीनतुल मुनव्वरा में तशरीफ़ फरमा थिया त अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात तमाम ई सहाबनि जे मथां हिजरत खे फ़र्ज़ु फरमायो त हाणे सभु मके पाक खे छॾे मदीने पाक में थी गॾु थियो। पहिरियों अल्लाह जो महबूब मके पाक में हुयो, 13 साल नबूअत जा ऐलान नबूअत खां बाद में मके पाक में हुयो त सभिनि खे मके पाक में अचणु फ़र्ज़ु हुयो। ॿाहिरियां जेके मुसलमान थिया त उनजे मथां फ़र्ज़ु हो त मके पाक में अचो। पर जॾहिं अल्लाह जो महबूब हिजरत फरमाए करे मदीने पाक में तशरीफ़ फरमा थियो त हाणे सभिनि जे मथां फ़र्ज़ु थी वियो त सभु मदीने पाक में अचो। यानी इहो हिजरत वारो फ़र्ज़ु अल्लाह जे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तरफ़ ॾे हुयो। अल्लाह जे महबूब जे तरफ़ ओॾे वञनि। इन मां मुराद त हर मुसलमान खे अल्लाह जे महबूब सां मुहबत करणु ऐं उनजी कुर्बत खे ॻोल्हणु, उनजी वेझड़ाई खे ॻोल्हणु ऐं ख़ुदा खां तलब करणु त मौला असांखे पंहिंजे महबूब जो विसाल, महबूब जो पाड़ो, महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी वेझड़ाई नसीब फरमाए। जॾहिं अल्लाह ताला जे महबूब मदीनतुल मुनव्वरा में तशरीफ़ फरमा थियो त सहाबनि जल्दी कई, वारो कयो त हलूं। मर्द, औरतूं, ओड़ा तका, नंढड़ी उमिरि वारा, जवान, हाणे घर छॾे वञणु केॾी वॾो इम्तिहान आहे, वॾी आज़माइश आहे। जंहिंजा अबा ॾाॾा हड़ ॾाॾा जंहिं शहर में आबाद आहे, जंहिंजा ख़ानदान जंहिं ॻोठनि में आबाद हूंदा आहिनि न, उन्हनि खे पंहिंजूं ज़मीनूं हुंदियूं आहिनि, जाइदादूं हूंदियूं आहिनि, मिल्कियतूं हूंदियूं आहिनि। हाणे उहे छा कनि? केरु उन्हनि खां ख़रीद बि कोन पियो करे। उनखे ख़बर हिते विदा फिटी करे विया, जॾहिं लॾ पॼाण पई वाणियुनि में त केरु ख़रीद पियो करे? उहे विदा हाणे केरु ख़रीद करे इन्हनि खां? होॾे मुसलमान छॾे आया, हितां हिंदू छॾे विया त हाणे उन जूं मिल्कियतूं हड़ जो हड़ ओॾे रहिजी वियूं। हथे ख़ाली ही हिजरत करे सो बि तकलीफ़ुनि सां, आज़माइशुनि सां अची मदीनतुल मुनव्वरा में पहुता। यानी सॼी मिल्कियतूं माल फिटी करे सोणे महबूब जी मोहबत में अची अल्लाह जे रसूल जी बारगाह में अची पहुता। पोइ अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात क़ुरान पाक में फरमायो वल तुबलवुन्न फ़ी अमवालिकुम व अनफुसिकुम, असां तव्हांखे तव्हांजे मालनि में बि तव्हांखे आज़माईंदासीं, तव्हांजी जाननि में बि आज़माईंदासीं। जीअं मसलन स्कूल हूंदो आहे, कॉलेज हूंदो आहे, उन में जॾहिं इम्तिहान थींदो आहे न त उनवान लिखियो वेंदो आहे त तव्हांजो इम्तिहान हिन पर्चे में थींदो, हिन पर्चे में थींदो, हिन में थींदो। अल्लाह असां सभिनि खे ख़बरदार थो करेव, सभिनि खे ख़बरदार थो करेव त रब तव्हांखे तव्हांजे मालनि में बि तव्हांखे आज़माईंदो, तव्हांजी जाननि में बि रब तव्हांखे आज़माईंदो। मालनि मां आज़माइण कीअं? माल ॾिनाई त मानो उन माल जे हक़ खे अदा करे थो या नथो करे? ख़ुदा खां त सभु मेड़े वतई, पर हाणे ज़कात बि ॾिए थो या नथो ॾिए? उन रब जे नाले खे बि सुञाणे थो या नथो सुञाणे? माल त ॾिनई, माल में जेके हक़दार आहिनि उन हक़दारनि जे हिसनि खे ऐं उन्हनि खे विरहाए ॾिए थो या नथो ॾिए? इहो आज़माइश। ऐं तव्हांखे जाननि में बि आज़माईंदो। जान जे अंदरि वरी वधीक इम्तिहान आहे। बीमारियूं ईंदियूं जान जे अंदरि, सिर क़ुर्बान करणा पवंदा, जिहाद में तकलीफ़ूं पहुचंदियूं। अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात असांखे हिन जहान में मोकिले करे ऐं फरमाए त हिन जहान में मां तव्हांखां ॿिनि शयुनि जो इम्तिहान वठंदोमांव।
हिकिड़ो माल में बि वठंदोमांव, ॿियो जान में बि वठंदोमांव। हिकिड़नि खे माल घणो ॾिनई, सिहत कोन ॾिनई, केॾी आज़माइश आहे। माल ढेर लॻो पियो आहे पर तबियत सही न आहे, सिहत कोन्हे की, माल मां को फ़ाइदो कोन्हे। अफ़सोस मथां अफ़सोस आहे त मौला इहो सभु माल मोटाए वठि, मूंखे सिहत ॾे, मूंखे तंदुरुस्ती ॾे, इलाजु लॻे ई कोन थो पियो, दवाउनि में को फ़र्क़ु नथो थिए। माल बि आज़माइश त जान बि आज़माइश। अलाह ताला जी ज़ाती बाबरकात फरमाए त मां तव्हांखे इन सूरतुनि में आज़माईंदोमांव। फरमाए त वल तस्मउन मिनल लज़ीना ऊतुल किताब मिन क़ब्लिकुम व मिनल लज़ीना अशरकू अज़न कसीरा। ॿियो वरी इन में बि आज़माईंदोमांव त घणियूं ॻाल्हियूं ॿुधंदव तव्हां। तंहिंखां हिते हिते ॻाल्हियूं कयूं आहिनि उन शख़्सनि खां जिन शख़्सनि खे अलाह किताब ॾिना, यहूदी ऐं नसारा, ऐं जेके मुशरिक थिया उन्हनि खां बि फरमाए त घणियूं ॻाल्हियूं तव्हां उन्हनि खां ॿुधंदव। अज़न कसीरा, घणा तव्हांखे इज़ा मिलंदा, घणा तव्हांखे ताना मिलंदा। अॼु बि पूरी दुनिया जा यहूदी नसारा अलाह जे महबूब जे ख़िलाफ़ वॾो पैसो ख़र्च कनि था। पूरी दुनिया जे अंदरि जिते यहूदी नसारा आहिनि न, इस्लाम जे ख़िलाफ़ वॾी हुनजी कोशिशि लॻी पई आहे त मुस्लमाननि खे बदनाम कयूं। कॾहिं उन्हनि खे इहो ठपो था त भई इहे दहशतगर्द आहिनि, इहे ज़ालिम आहिनि, इहे कातिल आहिनि, इहे माण्हुनि खे कुहनि था, यानी इहा साज़िश हले थी पई। अलाह ताला जी ज़ाते बाबरकात फरमाए इहे शख़्स तव्हांखे ईज़ाईंदा, तव्हां न हणंदा, ऐं मुशरिक बि तव्हांखे ईज़ाईंदा। फरमायो त हिकिड़ो त माल ऐं जान जे अंदरि इम्तिहान आहे, ॿियो माल ऐं जान जे हूंदे न हुजण जी सूरत में तव्हां माण्हुनि खां ॿुधंदव अहिड़ियूं ॻाल्हियूं जेके तव्हांखे ईज़ा ॾींदियूं, तकलीफ़ूं पहुचाईंदियूं, यानी ॿुधण वारियूं ॻाल्हियूं बि माण्हुनि खे झोरे रखंदियूं, उनखे ॻाल्हियूं अहिड़ियूं हूंदियूं। पोइ असां खे कहिड़ा ताना पिया मिलनि, हेॾी क़ुर्बानी ॾेई करे मदीने पाक में पहुता, मुशरिक हुननि जो माल सॼो खणी विया, हुया जाइदादुनि हुनजे घरनि ते क़ाबिज़ थी विया, खणनि पिया। ऐं वरी हेॾे जेके मदीने पाक में यहूदी वेठा नसारा, उहे वरी हिन जे मथां टोकिया त सुञा बुकिया सभु कुझु फिटी करे अची हिते पहुता आहिनि। ईअं न, अलाए छा ॾिठो अथऊं, न अकुलु अथनि न सम्झ अथनि, बुख ते पिया आहिनि, कुझु हथ में कोन, हेॾां बि ताना होॾां बि ताना। वरी जेके पोचे रहिजी विया न, उहे हुनजा कंहिंजो भाउ हो, कंहिंजो सोटो, कंहिंजो पीउ हो, कंहिंजो पुटु हो, भली वञी बुख मरनि त ख़बर पवंदनि त इस्लाम में छा थो मिले, दीन में छा थो मिले। यानी जॾां काॾां ज़बानी जलगार अॼु बि त आहे न। असहाब किराम केॾियूं क़ुर्बानियूं ॾिनियूं आहिनि असहाबनि, उहा कहिड़ी इस्लाम जी जंग आहे जंहिंमें सहाबी शहीद न थियो, उहा कहिड़ी इस्लाम जी जंग आहे जंहिंमें सहाबनि महबूब सां गॾु न आहिनि। महबूब जी ज़ाहिरी हयाती में हर मैदान में सहाबनि कमु कयो, पर अॼु उन्हनि खे गारियूं ॾिनियूं था, उनजे शान में बेदबियूं कनि था। इहो इज़ा न आहे, इहो मुस्लमाननि जे लाइ वॾो इज़ा आहे। अलाह ताला जी ज़ाते बाबरकात में तस्मउन मिनल लज़ीना ऊतुल किताब मिन क़ब्लिकुम व मिनल लज़ीना अशरकू अज़न कसीरा। अलाह ताला जी ज़ाते बाबरकात फरमाए तव्हां ज़रूरु ज़रूरु माण्हुनि खां ॿुधंदव, जेकॾहिं तव्हां चङो रस्तो अख़्तियार कंदव त तव्हांजे मथां तनक़ीद बि थींदी, तव्हांजे मथां टोक बि थींदी, तव्हांजे लाइ रुकावटूं बि पैदा थींदियूं, अञा घणा तव्हांजे मथां इज़ा ईंदा। ख़ुदा ताला जी ज़ाते बाबरकात हिन आयत मुबारक जे अंदरि असांखे बेदार करे थो पियो त हिन शयुनि मां, हिन हालात मां तव्हांखे गुज़रणो आहे। माना इहा मालिक जी महिरबानी आहे जो असांखे अॼु इतलाह ॾिए थो पियो। हिकिड़े माण्हू खे इतलाह मिलंदो आहे त उहो तयारी कंदो आहे, ख़ुदा इतलाह थो ॾिए पियो त हिन हालात में तव्हांखे गुज़रणो आहे। पर मां तव्हां इन तस्बिरू व ततकू, पोइ जेकॾहिं तव्हां इन हालात में सबिर बि कयव, व ततकू ऐं तकवा जो रस्तो बि अख़्तियार कयव, दीन जे मथां साबित क़दम रहियव, जेतिरो हुननि तव्हांखे उखाइण जी कोशिशि कई एतिरा तव्हां मज़बूत थिए ॾेखारियव। फरमाए त इन ज़ालिक मिन अज़मिल उमूर। अलाह ताला जी ज़ाते बाबरकात इहे जेके कम आहिनि न, वॾी हिमत वारा कम आहिनि, हौसले वारा कम आहिनि। ख़ुदा ताला फर्ज़ जेको इन हालात जे अंदरि साबित क़दम रहे, इहो ई उनजे लाइ उनजी कामयाबी आहे, ऐं आख़िरत जे अंदरि इहा उनजी कामयाबी आहे, दुनिया में उनजी इहा कामयाबी आहे। फरमाए त इहो रब पाक हिन हिकिड़ी आयत मुबारक जे अंदरि सॼी असांखे तयारी कराए थो पियो त माना तूं तयारु रह, हिन हालतुनि मां तोखे गुज़रणो आहे, हिन जॻह तां हिन रस्ते सां तोखे हलणो आहे, पर इन सिराते मुस्तक़ीम खे रस्ते खे न छॾिणो आहे। हिकु त इन तस्वीरूं जेकॾहिं तव्हां सबिर कयो, ॿुधो, दरगुज़र करे छॾियो, तकलीफ़ पहुचे बर्दाश्त कयो, उहा ततकू में सभु शइ अची वई। ततकू मुतक़ी को बग़ैर निमाज़ जे थी सघंदो आहे छा? रमज़ान जा रोज़ा छॾे पोइ चए मां मुतक़ी आहियां, ऐं दीन खे फिटी करे चए मां मुतक़ी आहियां, त
तत्तकू जे अंदरि सभु कुझु अची वियो, यानी दीन जे मथां साबित कदम रहणु ऐं उन जे मथां अमल करणु, अलाह ताला जी ज़ाते बाबरकात जे करे इहे ॿ शयूं तव्हां वटि मौजूदु आहिनि त तव्हांखे केरु बिगाड़े नथो सघे, केरु तव्हांखे उखाड़े नथो सघे। तव्हां हमेशह साबित कदम रहंदव ऐं माल ऐं जाननि जे लाइ जेके आज़म शयूं इम्तिहान आहिनि उन जे लाइ अलाह ताला जी ज़ाते बाबरकात असांखे पैगाम ॾिए थो पियो त उन हक़ खे अदा कंदव, अलाह ताला जी ज़ाते बाबरकात उनजो तव्हांखे अजुर अता फरमाए। दुआ आहे त अलाह ताला असांखे अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। वमा तौफ़ीक़ी